ॾे परॾे में मौजूदु मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, हक़ मौजूदु, चाक चङा भला, जोड़ मतारा की केरा सुदा, कहिड़ा तव्हांजा हाल, कहिड़ा अहवाल। सिंध पाकिस्तान जे ज़िले हेडक्वार्टर वारे शहर मिठीअ जे गडी भिट तां ऐं नंगर पारकर, डीपलो, चेलार, छाछरो, कांटियो, कारूंजर, कजलासर, नैणीसर खां थींदे कासबे ताईं ऐं उतां खां वरी रेलवे पटड़ी जे इन रेलवे ट्रैक तां खोखरा पार बॉर्डर खां थींदे भर वारे पासे जुमो सोमो ऐं अछड़े थर जे समूरनि भिटनि मागनि मकाननि खां जालूचूरो, वासरबाग, पर्ची स्टेशन, न्यू छोर, छोर, सोमरासर, आसीसर, ढोरनारो, साडर, पिथोरो, हीरल, उमरकोट, नोहटो ऐं समूरो कस तोड़े लीके ऐं बॉर्डर जे हुन पार वसंदड़ बाड़मेर, जैसलमेर, बीकानेर, जोधपुर, रणकच्छ ऐं कच्छ भुज में वसंदड़ मारूड़नि, ढाटीड़नि, सांगीड़नि, थरी मारूड़नि तोड़े सिंधी समाजड़नि खे सिक भरियो सलाम पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते, जिते तव्हां ॿुधी रहिया आहियो, ॾिसी रहिया आहियो ख़ूबसूरत ऐं नयूं नयूं लोक गीतनि जूं स्टोरीज़ ऐं कहाणियूं तव्हांखे कीअं थियूं लॻनि। बहितर ऐं सुठियूं लॻनि थियूं त पंहिंजी राय ज़रूरु ॾियो ऐं पंहिंजी इन्हनि वीडियोज़ खे लाइक करियो, शेयर कयो ऐं कमेंट कयो। गॾोगॾु हिकिड़ी तव्हां दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक खे सब्सक्राइब ज़रूरु करियो। हीउ तव्हांजो चैनल आहे, हीअ मारवड़नि जो, झांगीड़नि, सांगीड़नि जो चैनल आहे, जिते ढाटकी, मारवाड़ी ऐं थरी तोड़े सिंधी लोक गीतनि जा ख़ूबसूरत नवां नवां दास्तान, नयूं कहाणियूं, स्टोरीज़ जी सूरत में तव्हांजे आॾो पेश कजनि थियूं ऐं इन ते पंहिंजी राय ज़रूरु अचणु घुरिजे। जी हा दोस्तो, हिंद सिंध में मशहूरु थर जे ढाट जे ख़ूबसूरत लोक फनकार हैदर हिंद जेके बि गीत ॻाया आहिनि, उन्हनि गीतनि जी पंहिंजी अहमियत ऐं अफ़ादियत ऐं पंहिंजी हिकिड़ी मार्केट मौजूदु आहे। अॼु बि केतिरा ई साल गुज़री वञण जे बावजूदि बि जेतोणीकि हैदर हिंद हिन दुनिया में नाहे रहियो, पर उनजो आवाज़ ऐं उनजे आवाज़ जो जादू अॼु बि राजस्थान ऐं थर जे भिटनि में मारूड़नि, झांगीड़नि, सांगीड़नि जे ज़बान ते मौजूदु आहे। मेमोरी कार्ड्स खां वेंदे CD ऐं USB ताईं, ऐं हीअ डिजिटल एज आहे, हीअ डिजिटल दुनिया जी जेका सदी आहे, इन में माण्हू सेल मोबाइल खां वेंदे सोशल मीडिया जे वॉल्स तां कंहिं बि डिस्को या पॉप सिंगर जा गीत ॿुधण जे बजाए पंहिंजे मारूड़नि, ढाटीड़नि, सांगीड़नि जा मक़ामी ॿोल, मक़ामी गीत, जिन में रीतनि, रस्मनि, कहाणियुनि, तारीख़, सकाफ़त, सयाहत ऐं समूरे कल्चर ऐं समूरे ढाट परगिणे जी जेके रवायतूं आहिनि, उन्हनि जा जेके दास्तान आहिनि मौजूदु, उन्हनि खे ही थर जा मारूड़ा, ढाटीड़ा, सांगीड़ा अॼु बि वॾे ज़ौक़ ऐं शौक़ सां ॿुधनि था। अहिड़ो ई हिकु लोकगीत खपे दीदार दिलबर जो, खपे दीदार दिलबर जो, इहो हैदर हिंद ॻायो। हैदर हिंद जॾहिं हिन गीत खे ॻायो त हिन गीत जा तमामु घणा वॉल्यूम्स कैसेट जा विकिरो थिया ऐं माण्हुनि ॾे परॾे में हिन गीत खे वॾे शौक़ ज़ौक़ ऐं चाह सां ॿुधो। बुनियादी तौर ते हिन गीत जे अंदरि पंहिंजनि जो मिलणु आहे, पंहिंजनि जे मिलण जो अहसासु आहे, ऐं उन अहसास ऐं उन उनवान खे बुनियादु बणाए शाइर ही ख़ूबसूरत लोकगीत लिखियो, जंहिंजो उनवान आहे खपे दीदार दिलबर जो। ही नई लोकगीत स्टोरी जंहिंमें हैदर हिंद जेको दीदार जो, जेको आसरे उम्मीद जो ज़िक्र कयो आहे, उन में पंहिंजे प्यारनि सां मिलण जो ज़िक्र आहे। ऐं कंहिं दौर जे अंदरि ही ढाट परगिणो जिते सभ खां वधीक ख़ूबसूरत लीके जे ॿिन्ही पासे मौजूदु, बॉर्डर जे ॿिन्ही पासे मौजूदु, ॿाहियारियुनि खां वेंदे सुहागणियुनि ताईं ऐं नौजवाननि, ॿुढनि, पोढ़नि, पकनि ताईं सभिनी खे जेको मिलण जी आस, उम्मीद ऐं आसरो हुयो, उहो हुयो रेलगाॾी। ऐं रेलगाॾी जंहिंजा पंहिंजा दास्तान आहिनि, जंहिंजा पंहिंजा उनवान आहिनि, जंहिंजा पंहिंजा तारीख़ जा हवाला आहिनि, उहा रेलगाॾी जॾहिं ईंदी हुई त माण्हू वॾे इंतज़ार, उम्मीद ऐं उकीर सां उन रेलगाॾी जो इंतज़ारु कंदा हुआ, जंहिंमें हू पंहिंजे प्यारनि जे अचण जी उम्मीद रखंदा हुआ। जेतोणीकि
पाक भारत जे विच में हाणे उहा रेलगाॾी जेका कंहिं दौर में 70, 80 ऐं 60 वारे ॾहाके में हलंदी हुई, सा बंदि थी वई हुई। सा वरी परवेज़ मुशर्रफ जे दौर में थर एक्सप्रेस जी सूरत में ॿिन्ही मुल्कनि जे विच में थियल मुआदे जे नतीजे में हलंदी हुई। ऐं वॾे वक़्त ताईं हुन रेलगाॾी में बि केतिरा ई माण्हू मोहबतूं वंडण जे लाइ, पंहिंजनि प्यारनि सां मिलण जे लाइ ॿिन्ही देशनि खां हिक ॿिए ॾांहुं ईंदा हुआ ऐं वॾी उकीर चाह ऐं मोहबत सां कुझु पल, कुझु घड़ियूं, कुझु ॾींहं पंहिंजनि मिछड़नि महबूबनि वटि तरसण बाद वरी वापसि पंहिंजे पंहिंजे देश ॾांहुं रवानो थींदा हुआ। उहो वाहिद ज़रियो थर एक्सप्रेस जेका गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां बंदि पियल आहे, जंहिं बाबति ॿ जे मारूड़नि जो मुतालबो आहे त फौरी तौर ते इन थर एक्सप्रेस रेलगाॾी खे बि शुरू थियणु घुरिजे, ताकी हैदर रिंद जे हिन गीत खे सच साबित करे सघिजे त खपे दीदार दिलबर जो, ऐं पोइ उहो दिलबर, उहो महबूब, उहे प्यारा रेलगाॾी में वेही रेलगाॾी जे लोॾनि ऐं रेलगाॾी जे ददकार में कुकार में पंहिंजनि मिछड़नि महबूबनि ॾांहुं अची सघनि ऐं वञी सघनि। बिल्कुलु अहिड़ो ई ख़ूबसूरत लोकगीत जंहिंमें ॿाहियारी जी लोॾ, चूड़नि, हंसली कुड़कनि ऐं मोरीअ टीलड़ीअ जा समूरा रंग ऐं दास्तान बि मौजूदु आहिनि। उन्हनि गीतनि खे ॻायो आहे हैदर रिंद, जेको तालके छाछर जे ॻोठ करीमदास जे तड़ सां तालुक़ु रखे थो। बुनियादी तौर ते हिन लोक फनकार कंहिं बि लोभ, लालच ऐं कंहिं बि वॾ माणपे खां सवाइ तमामु सादी ज़िंदगी गुज़ारी, ऐं जेके बि गीत ॻाया हुन गीत अर्पिया पंहिंजे मिछड़नि महबूबनि, मारूड़नि ऐं जहांगीरनि खे, ऐं उन्हनि गीतनि खे माण्हुनि बि वॾी मोट ॾिनी। हज़ारनि लखनि जे तइदाद में उन्हनि गीतनि खे वायरल कयो, ॿुधो ऐं सुणियो, तोड़े दिलि सां ऐं हाव सां हंडायो। बुनियादी तौर ते थर इंतहाई शाहूकार ख़ितो आहे, जिते तारीख़ सकाफ़त पलिजे थी, जिते प्यार ऐं मोहबत पलिजे थो, जिते हमेशह दीदार ऐं दिलबर जूं ॻाल्हियूं थियनि थियूं। उते ही लोकगीत जंहिंमें खपे दीदार दिलबर जो ज़िक्र आहे, इहो बि वॾी मञता ऐं वॾी अहमियत रखे थो। बुनियादी तौर ते हैदर रिंद जेके लोकगीत ॻाया, उहे तमामु ॿियनि वॾनि फनकारनि खां बि वधीक हसीन ऐं ख़ूबसूरत इन जे करे बि आहिनि, ऐं तमामु घणो मशहूरु इन जे करे बि थिया जो हुनजे ॻाइण जे अंदाज़ में, हुनजी गायकी में सादगी आहे। हुनजी गायकी में थर तव्हांखे मुकमल चिटो ऐं चौबार थी नज़र ईंदो। थर जा दास्तान, थर जूं लोक कहाणियूं, थर जे रीतनि रस्मनि जो ज़िक्र उन्हनि लोकगीतनि में आहे। जीअं इन ई लोकगीत खपे दीदार दिलबर जो में बि हैदर रिंद ॻाए ऐं पंहिंजे ख़ूबसूरत अंदाज़ सां मारूड़नि जहांगीरनि जे दिलनि खे खटियो। त जी हा दोस्तो, अॼोकी इन वीडियो में तव्हांखे असां हीअ खपे दीदार दिलबर जो जेको लोकगीत आहे, इन जा समूरा तफ़सील ऐं दास्तान ॿुधाया। रेलगाॾी जे अचण खां वेंदे महबूबनि जे मिलण ताईं। मिलबो वरी कंहिं ॿी वीडियो में, तेसिताईं इजाज़त।